कर अली अली हरदम तू गली गली हरदम कर अली अली हरदम तू गली गली हरदम कर अली अली हरदम तू गली गली हरदम तेरी मुश्किल भी वे दे तेरी मुश्किल भी वे दे लही वे तू सारो गम कर अली अली हरदम तू गली गली हरदम कर अली अली हरदम तू गली गली हरदम तेरी मुश्किल भी वे दे तेरी मुश्किल भी वे दे लही वे तू सारो गम कर अली अली हरदम तू गली गली हरदम कर अली अली हरदम तू गली गली हरदम अली अली हरदम तू गली गली हरदम कर अली अली हरदम तू गली गली हरदम तेरी मुश्किल भी वे दे तेरी मुश्किल भी वे दे लही वे तू सारो गम कर अली अली हरदम तू गली गली हरदम हिन दरता नूर मिले हिन दरता सुरूर मिले हिन दरता नूर मिले हिन दरता सुरूर मिले गुरजे को जरूर मिले गुरजे को जरूर मिले कद मौला पाण करम कर अली अली हरदम तू गली गली हरदम कर अली अली हरदम तू गली गली हरदम तमाम बेहतरीन छा मसफ़ियत रही छा थी रहियो आहे अॼुकल्ह कहिड़ी दुनिया में आहियो तव्हां हाँ बस अलहमदिल्ला जेको पंहिंजो कमु आहे हुन सां सीडीज़ वग़ैरह एल्बम कैसेट्स वग़ैरह छा एल्बम वग़ैरह बि थियनि पिया पर घटि 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 सिलेक्टेड कम हा हा हाणे जेको आहे कोशिशि मुंहिंजी आहे जेको हिन वक़्तु तयारी हली रही आहे तसव्वुफ़ ते सूफ़ियाना कलामनि जो तमामु ज़रूरी एल्बम आहे। कयूं पिया हा। ऐं ख़ासि करे इहा वरी ॾाढी ख़ुशी थी त सिंध टीवी खे एज़ाज़ आहे जो हुननि पूरो हिकिड़ो माहौल ठाहियो आहे तक़रीबन 10 खां 12 कलाम थींदा सूफ़ियाना हा बिल्कुलु सॼो सिंध टीवी रिकॉर्ड करे थी ऐं शो बि हू ई कंदा पंहिंजे हिसाब सां जेको बि तमामु कल्चर जे बेहतरीन हिसाब तमामु सां सुठी कोशिशि सिंध टीवी